ला कदई कलम भाई माली इन समझ में चाहतो हेड़ो शर जो कुते आ पुट अदा दे सियो हां वडेरा हां हुक्म कर हुक्म छा के ठुकुन संभलिया या सुबह चच जाए सही है चच जाए हां बीत सही अबे पिणे पेरन ते बिठो है पांचे पेरन में सिद्धो दे पी ओके ये डर जा किथे में लकाई सोरा के पोए पासे उते हणा आई जो भांडारी पिणे उपलाटा है ये भांडारी में हफ्ते से भजन हुआ आज मां भजन ने भांडारी के मके खबर अटलो दी बात है घर में टेंगलो निकतो हां ना हां हां अरे हेडिया हां दे आला वाले हां करे ओदे कादे ता जे घर वो तो रोज भी तो ठोको खाए ना हां आज मतो वठण वियो अल्लाह केड़ो मजो तुई ओ वो चोडू लिए मी बोलजी पे ने छो उते चोडू नो डाडो बैठो ही तू डाडे मथा वे डाडो तो लोडे पियो मखे वाके याद आ डाडे के सुबह वानर में फसायो केडो हरामी मना वादन में फसा पोतो कम कडी ला कदई वाह वजे हुकुम कर हुकुम छा क्या है छा छनी वारन के ए वारन में झंडो पोखियो ए केड़ो झंडो आ मुझे पोफियो झंडो आ तुझी पुफी जो झंडो आ तुझी पुफी वाला के मकरो ने शादी थली आ ना आई सीधन मा हां वो सीधी वो तहां जे घर आयो जा भला ना आई भेज लंबी आयो वो मोजी शिकल जड़ी कोने का तुझी दी लगे है मोर वडे ॾिसो हां जण गोठ में के गोदी रखे छइया हलिया सोरा खोले कर कडी कर कराए आई लगो ये कखरा निकरन वो ये कख में कम याद है पुट कख जे था लखो न दई आई मुआरे वजे रे छपर ॾिसो के डाउन हां पाड़े माविंदो न पाड़े चदा ख्याल कर खबर छो चना आस्ते असाई घरे भितरी किरन अरे आई मुआरो वजे रो एतरो जेटे पुट एकड़े चकरे दे दी नमाज पढ़ी निकतो हां ये निकतो हां आदो ने के लादो हजार आओ खड़ी ता घर ले ना ओने तो लिखलो ईद मुबारक है इन खणी चे तो खैर मुबारक है वो ये तो भलो कमाल है दिन मरी ता हाजी पोड़न के हां वजे रो हुकुम मरी केड़ो कया माई मोरी काले होया ओदे काले कामदा में कमरे में छोया ओते केलो पे गोल छोरा कमरे में केलो भी गोले फाकदा थावटान कमरे में खड़को थिनो केलो की गोलन होया हां खड़को मा पाण कयो अच्छा हां केलो तो खादो ना हां सुबह आखिरी चुंडी तो के खा रही मां केलो कोन खाइदो माफ कजो सर हां हां मां खाइदो अबड़ी खाइदो मां अबड़ी हां हले हले खो तो खा ए अबड़िया ला कदे पाटे में सजो खाई मुआरो वजरो एतरो जेटे पुटा एकले चक्कर अचो पिया कराची में रेल में मुआरे वजरे के निंद अची वई हां हने के टीटी कुटे पियो टीटी का पूछ मैंने के कोटी छतो टीटी मुखा पे पूछे ई जेटे पुट मुखा तो पूछे तू किथे ला दे अरे राव याद है सब कुछ मुके याद आ हां पर हने मुके माई मोरी का थे कामद में सच्ची बुधा अल्लाह मुझे घर तुझे घर छो नौकर पड़े हुआ न तुझे घर छो भैया मुझे घर ही न कर भैया सच्ची बुधाई ने मोचा सभी सामान इधर ही है गोल गोल सेम अच्छा इंदी करी मरे आयो बारे का पो हाने बुध तो खबर आ मां इलेक्शन में खटे वियो है इलेक्शन में खटे अल्लाह जी मेहरबानी दा मोट नौकरी थई नौकरी मोट थई घणी थई नौकरी मोट टे बच्चू हन एकड़ी मुखे दे तो हाने तू इज्जत कई नौकरी अपनाने बुझो तो ठई वने मो अच्छा और ते कौन तो जा तू पढ़े लिखला ही मां इतरो पढ़ेला ओ घणो पढ़ेला हु 12 दर्जा मां ट्लेट लिख या तालीम किथे ॾींदा बारे का ट्लेट लिख असां पाड़े में नहीं सही ॻाल्हि आहे पर नौकरी ॾींदो हिकिड़ी शर्त ते कहिड़ी ते मां तोखां सुवाल जवाब कंदुसि जेकॾहिं सुवाल जा जवाब तूं मूंखे सही ॾिना नौकरी तुंहिंजी पकी आहे मुंहिंजी पकी आहे हा भाऊ वारा सभु ॿुधनि था दोस्तो भाइरो ऐं भेनरो हा तव्हां जेके अंदरि वेठियूं आहिनि न जेके तव्हां काया आहियो असां कोन खाया आहियूं हज़रत सां गॾु न्याणी ॿार आहे न्याणी हूंदी तुंहिंजी
हाँ वडेरा आयो संगत ॿुधई थी सुवाल पुछाए थो जेकॾहिं जवाब सही न ॾिनी ऐं नौकरी न उता चे न के बी बार उनखे छॾे ॾे छो न पने प्लाट है हा मुंहिंजे पीउ जो प्लाट आहे हाँ ठीक है हाणे प्लाट ते माने खे वठी आहे मुजरा कराईंदोसांसि मां हिते झंड तो हुई मुझे पी जो लॻल आहे न मथे ते अथई न छो इता लाल चटी ने अरे हाणे बसि कर कने पर तो फट लाल हाणे सुवाल जवाब कयां छा या कारमू कयां कर कारो मुंह पर हा छा ओ सवाल जवाब जो हा हाणे लाइन ते अची हाँ हाणे पहिरियों सुवाल मां तोखां पुछां थो ॾुखियो सुवाल थी थोरो सोचे सम्झे जवाब ॾिजां होशियारी कंदम हाणे भाऊ वारा ॿुधनि था सही न ॿुधाई मोचो हणंदोसीं पाण के हणजे तोखे हणंदोसीं मुंह में बर्दाश्त है हा पोइ आहे त पोइ खा जा न हाँ सुवाल इहो अथई त माण्हू तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे भाऊ ॿुधा छो एना कढ एना अपने सवाल हिन जो फन फाटे थो हाँ हा हाणे सुवाल इहो अथई त माण्हू पाणी में बर्फ़ छो विझंदा आहिनि पर पछो विजना हा हाणे कहिड़ो ॾुखियो सुवाल आहे कॾहिं नथो ॿुधाए सघी ना सब्र तक कर असांजे घर मोबाइल ई कोन्हे का तव्हांजे घर मोबाइल लई आवां मां ना पीटीसीएल नंबर दे उहो कोन्हे को सर उहो कोन्हे को हाँ हा बैलेंस छो विजराइना हा मच्छर आई लव यू अच्छा खाई हाँ आयो बैलेंस दे करे विजराइना मत अगलो मिस कॉल जे ले कतई आए ॻाल्हि हाणे बोलण छॾींदा मिस कॉल जे आई छो निभाग आखे जाए जा हल हाणे आख़िरी सुवाल थो पुछां हाँ हाँ आख़िरी सुवाल इहो आहे हाँ हाँ कहिड़ो सुवाल आख़िरी सुवाल जेको तू पुछी बाज़ार वञ हाँ उतां चांवर वठी आ हाँ 10 किलो चांवर वठ हाँ 5 किलो मुर्गी वठ हाँ किलो टमाटा वठ किलो बसर वठ धाणा वठ मिर्च वठ मसाला वठ उहे सभु साफ़ कर देगड़ी में विझ बाह ते रख ॿुधा उहो छा ठहंदो पने कांद यो बिरयानी बिरयानी न बिरयानी त हाणे थी पहिरियां छा चई मुका वात मां निकिरी रात मां निकिरी वियो हली हाणे उते हली हाँ हाँ हाणे 3 सालनि जा तो जवाब मूंखे ग़लति ॾिना छो हा छोकिरी घुरान न छोकिरी कोन थो घुरायां भाई कंहिंखे घुराईंदो खोदो घुराईंदे हा तोखे कीड़ो आहे भला तू कॾहिं खाई छॾ न मां घणा कढिया त मां हाँ हाणे ॿुधा सुवाल पुछां हिकिड़ो हाँ पुछ हिकिड़ो हरमा आहे हाँ हुन मोटरसाइकिल वरिती आहे शोरूम तां नहीं हाँ हाँ पंध काए थो वञे छो पंथ कयो तो वञे छो हा वरी छो अबा छोरा बची फाटल आहिनि अपने प्लाट तो थी वियो आस्ते ॻाल्हाइए ठोशो न ठोके हा हाँ मना पुछ मना पंथ काए तो वञे छो न तू चुप कर चिबड़िया पुट और खबर दी छो होता है घर करे घिड़ियो ही न कार मोह थई औरतिया हाँ हाँ हाणे ॿियो सुवाल जो जवाब ॾे ॿियो ॿुधाओ मोर पखी वण ते वेठो आहे हाँ उहो बेदो लाहींदो उहो हेठि किरंदो भॼंदो या बचंदो इन में ॾाढो परेशान थी वियो छो छो मोर बेदो अब पत्थर केर थो ठोके तव्हांजो पंहिंजो चैनल सिटी टीवी